बेगुसराय मंझंदि जे रिपोर्ट मुताबिक़ जमियत उलमा तारिया सूबा सिंध जी हलफ़ बरादरी तक़रीब समूरनि ज़िलनि उहिदेदारनि खां हलफ़ खणायो वियो। सजण साईं जो ख़ुसूसी खिताब बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़नि में मग़रिबी कराची मोहतरम जनाब हाफ़िज़ वली मोहम्मद उहे अचनि ऐं पंहिंजो सर्टिफिकेट वसूल कनि। उमरकोट खां मोहतरम जनाब मोहम्मद सिद्दीक़ राहिमो उहे अचनि ऐं पंहिंजो सर्टिफिकेट हुस्ने इस्लामाबाद शरीफ़ जे गादे नशीन ऐं जमायत इस्लाह मुस्लिमीन पाकिस्तान जे सरपरस्त आला हज़रत ख्वाजा मोहम्मद ताहिर अल मरूफ़ सजण साईं जो त इल्म सां गॾु अमल ज़रूरी आहे। इंसानियत सां मुहबत पैदा कयो, पाड़े वारनि जी मदद कयो, महिनत मुशक़त खे लाज़मी बणायो, फ़ारिग़ वेही अजायो वक़्तु न विञायो, कारोबार शुरू कयो जेको सुन्नत नबी आहे, पंहिंजे घर वारनि जो ख़्यालु रखो, मस्जिदनि खे आबाद कयो, औलाद खे दीनी ऐं दुनियावी तलीम सेखारियो, पंहिंजे किरदार खे बहितर बणायो, पाण खे अहिड़ो मिसाली बणायो जो ईंदड़ नसुलनि लाइ सुठो मिसाल बणिजूं। उन मौक़े ते 29 ज़िले जे उहिदेदारनि खे हलफ़ खणायो वियो। तक़रीब खे मरकज़ी सदर मौलाना अज़ीज़ुर रहमान ताहिरी, मौलाना ग़ुलाम मुजतबा राहूजो, सूबाई सदर मौलाना मोहम्मद सईद लाखियर, जनरल सेक्रेटरी मौलवी ख़ालिद हुसैन राजपर ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। जॾहिं त बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ दादूअ जे हाफ़िज़ नवाज़ बिरोही, शिकारपुर जे मौलाना ग़ुलाम यासीन, ज़िले ग़रबी कराचीअ जे मौलाना हिसान लाखो, कंदकोट जे हाफ़िज़ ज़हूर अहमद, नवाबशाह जे हाफ़िज़ ग़ुलाम अकबर भुट्टो, उमरकोट जे मोहम्मद सिद्दीक़ राहिमू, ज़िले नसीराबाद जे हाफ़िज़ खामद बख़्श, सखर जे हाफ़िज़ एजाज़ मंगी ऐं ज़िले मलीर जे डॉक्टर अब्दुल हक़ चन्ना खे शील्डूं पिणु ॾिनियूं वयूं।